कदम धो कोई धोखो मिले तो जज्बात में, हर कदम धो कोई धोखो मिले तो जज्बात में। इंसान मट जीतो बने पहाड़ पर हिकरात में, जज्बात 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 जज्बात। सोचा थी त ही कहिड़ो रिश्तो आहे जेको अजनबी इंसान जीअं जुड़ियल आहे। तूं केरु ऐं मां केरु? हिन खे ई त दिलि जो रिश्तो चवंदा आहिनि सायरा। असां ॿिन्ही पंहिंजनि एहसासनि खे कॾहिं बि मजरू नाहे कयो। वक़्त जी अंधारी आहे सा गुज़री वेंदी। शिराज कमरे में ना है। ही केॾां वियो? पहिरियां त हिन टाइम कॾहिं बि नाहे निकितो। किथे आहे? अरे ॾिसो ख़र्च तो घणो पए, ख़र्च चुरा। असां सभु तुंहिंजा ई दोस्त आहियूं ऐं तूं असांजो वॾो आहीं। ऐं इहे ॿार त वॾनि ते हूंदा आहिनि। चङो चङो, हाणे इहा ज्वारनि वारी ॿोली छॾियो। ही वटि चाबियूं, चाचा के सेफ मां पैसा आणे ॾे। साइण मां? हा तूं। मां कहिड़े क़िस्म जी माउ आहियां जो सायरा खे माफ़ बि नथी करे सघां? मुंहिंजा रब तूं मूंखे माफ़ कर। मुंहिंजी सायरा जिथे बि हुजे शाला ख़ुशि हुजे। हर कदम धो कोई धोखो मिले तो जज्बात में, हर कदम धो कोई धोखो मिले तो जज्बात में। खुदा जे वास्ते पुट मूंखे बचायो। मां मरी त मुंहिंजा बच्चा यतीम थी था। खुदा जे वास्ते मूंखे बचायो। इहो पिनण जो तरीक़ो आहे? शर्म नथो अचे फ़कीर तोखे? पंहिंजो कूड़ो नाटक बंदि कर ऐं उथी था। मुंहिंजी अमर, मां सच थो चवां, मूं में किरनाए कयो। खुदा रा मूंखे बचायो। मुंहिंजा बच्चा यतीम थी था। ॾिसे छा थो? उथी तो टर। खबरदार! अगेरे हथ लगायो। अगेसे छा थियो? हाँ पुट, तू ही मूंखे बचाए सघी थो, न त मां मरी वेंदुसि। अगेर साईं, कुख में सूर तो थे छा? हाँ बच्चा, मूंखे कुख में सूर आहे। पुट, मुंहिंजो गुर्दो खपायो आहे त जीअं मुंहिंजो थिए पुट भरी पवन। हाँ पुट, मूं जीअं उहे पिननि न जीअं। मुंहिंजो ॿियो बि गुर्दो ख़राबु आहे पुट। मां मरण नथो चाहियां। खुदा मूंखे बचा। मां बच्चनि खे पढ़ाइण थो चाहियां। बच्चा, बच्चनि खे पढ़ाइण थो चाहियां। मुंहिंजी ज़िंदगी बचायो। मुंहिंजी ज़िंदगी बचायो। मूंखां सवाइ मुंहिंजे बच्चे जो केरु बि न आहे। फकीर बाबा, तू गलती न कर। रब तो न मारे, बाकी मां तोखे मरण न ॾींदुसि। आहे कोई त जेको असांजी हेल्प करे? आहे को? निसार, तू फकीर साईं सां वेह, मां रिक्शो कराए थो अचां। वेह तू फकीर साईं सां।
सनम मूंखे वधीक न चइजांइ तूं हिते बि मां अचां थी। फकीर बेहोश थी वियो मदद कयो असांजी। मदद कयो असांजी, फकीर बेहोश थी वियो। आहे सीरत भेण, छा थियो आहे? छा थियो? अदा मूंखे तकड़ आहे, मूंखे एमरजेंसी में 2 लाख रुपया घुर्जन। 2 लाख रुपया? पर छो, छा लाइ? अदा टाइम ना है, मूंखे तकड़ में 2 लाख रुपया घुर्जन, न त वो फकीर मरी वेंदो। तोखे मां पैसा ॾियां थो, पर मूंखे ॿुधाए त हू केरु आहे फ़क़ीर? ओ एक गरीब आहे, हुन पंहिंजो हिकु गुर्दो विकिणी करे पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो आहे ऐं मूंखे लॻे थो हुनजो ॿियो गुर्दो बि डैमेज आहे। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त तूं परेशान न थी। हल, मां तोखे पैसा ॾियां। एरा मौन तो जोर भरी तुवन संग दिसिया। अदा आकाश छा थियो आहे? जहिड़ो थियो आहे छा? अदा वो ॻाल्हि त कर थियो छा आहे? अदा मूंखे जल्दी 1 लाख रुपया घुर्जे, तकड़ कयो, मूंखे जल्दी 1 लाख रुपया घुर्जे। अदा आखिर थियो छा आहे? वो भाॼाई देर न कयो, वो बाज़ार में मरी वेंदो। वही वञ पैसा खणी तू थी आकाश। सीरत तू कहिड़े फरिश्ते खां नफ़रत कई? ही त इंसानियत जो अलम बरदार आहे। तू सॼी ज़िंदगी हिन सां दुश्मनी कई। सीरत अॼु इनकलाबी क़दम खयो आहे, मूंखे हुन खां इहा उमेद ई न हुई। ऐं मूंखे एतिरी ख़ुशी थी आहे जंहिंजो त मां बयान ई नथी करे सघां। ही कंहिंजी ज़िंदगी बचाइण रब जो अजूरो खटणु आहे। अल्लाह करे वीचारे फ़क़ीर जी ज़िंदगी बची वञे। कोई हेतिरी शॉपिंग 2-3 रुपयनि जी हुजी, 20,000 ख़र्च करे आया हो। घणी बकवास न कयो, हाणे 10,000 ॾियो, बाक़ी मां तव्हांखे छॾिया। जमादार को मुंहिंजे चाचे जो पुटु न आहे जो तव्हांखे ईअं ई छॾे आ। सही त चए थो, ॾियो न अधु ख़र्च त ख़बर पए। हर कदम धोखो ही धोखो मिले थो जज्बात में। हर कदम धोखो ही धोखो मिले थो जज्बात में। मुझो गुर्दो खपायो आहे जीअं मुंहिंजो थिए पुट भरी पवन। हा पुट, मुंहिंजी ज़िंदगी बचायो, मूंखां सवाइ मुंहिंजे बच्चे जो केर बि न आहे। फकीर बाबा तू गणती न कर, रब तोखे न मारे, बाक़ी मां तोखे मरण न ॾींदुसि। आहे कोई हिते जेको असांजी हेल्प करे? आहे को? सीरत तू कहिड़े फरिश्ते खां नफ़रत कई? ही त इंसानियत जो अलम बरदार आहे। तू सॼी ज़िंदगी हिन सां दुश्मनी कई।
इनके चइबो अथई इंसान। ही दुनिया प्यार जी आहे, नफ़रत अना ऐं तकब्बुर जी न आहे। पीरी प्यार जी नगरी में तू प्यार वठई प्यार ने थोरी हयाती मिली मूंखे जी खैरा। मुँह हारायो आकाश, तू खटी वे जे एहसान करी सगी तो मुझे माफ़ करे छड़ जाए। मुझे हाणे खबर पई तो तू केतरो अजीम इंसान आहे। धोको ही धोको मिले तो जज्बा। ही छा थी वियो सायरा? मूंखे त हिन ॻाल्हि ते वॾी हैरत आहे। साइण, इंसान जा वेरा हूंदा आहिनि। सीरत अॼु इनकलाबी कदम खयो आहे। मूंखे हुन खां इहा उमेद ई न हुई। ऐं मूंखे एतिरी ख़ुशी थी आहे जंहिंजो त मां बयान ई नथी करे सघां। ही कंहिंजी ज़िंदगी बचाइण रब जो अजूरो खटणु आहे। अल्लाह करे वीचारे फ़क़ीर जी ज़िंदगी बची वञे। साइण, छा हिन दुनिया में अहिड़ा बि इंसान आहिनि? पहिरियों चक्कर ॿुधो आहे त कंहिं फ़क़ीर पंहिंजो गुर्दो खपाए बचा पढ़ाया आहिनि। हे रिश्ता ही अहिड़ा हूंदा आहिनि साइण, पर असां बदनसीब इन्हनि खे सम्झी न आहियूं सघंदा। लो संगत जियो जियो जियो। ये एतिरो सामान किॾां पियो वञे? अदा ये चटी भरी आहे तव्हांजी। पूरनि 20,000 जो सामान आहे, 20,000 जो। असांजी चटी वरी कीअं? थाणे तां मुफ़्त में निकिरी आया आहियो छा? ही सामान जमादार ॾे पियो वञे ऐं इहे सभु महिरबानियूं तव्हांजियूं आहिनि, तव्हांजूं। पोइ हेतिरी शॉपिंग 2-3 रुपयनि जी हुजी हा, 20,000 ख़र्च करे आया हो। घणी बकवास न कयो। हाणे 10,000 ॾियो, बाक़ी मां तव्हांखे छॾिया। जमादार को मुंहिंजे चाचे जो पुटु न आहे जो तव्हांखे ईअं ई छॾे आहे। सही त चए थो, ॾियो न अधु ख़र्च त ख़बर पए। तव्हांखे मूं केतिरो छॾियो त रेलवे जे पुराणे क्वार्टरनि ॾांहुं न वञिजो, पर तव्हां ज़िद करे वियो। असां पाण रेल सां पिया डुकूं, 10 रुपया ई कोन्हनि जो रेवड़ियूं वठी खाऊं। 10,000 किथां ईंदा? तुम्हारी ॻाल्हि सही आहे रबू, वाकई इहे टई ठठींग अथई। 10,000 काॾां आणींदा? पर ॿुधायांव थो, ॿार ॿीहर या लूसाइब न कजो। हाणे छा जी लूसाइब कंदा शानू? तो त टिकरी बंदि करे छॾी आहे ऐं इहो सुठो कयो अथई। हाणे हिते कॾहिं बि जुआ न हलंदी ॿीहर। बाक़ी छा कंदासीं? शानू, आख़िर छा सोचियो अथई? आकड़ो हलाईंदुसि, पर कुझु महीननि खां पोइ। फ़िलहालु मूंखे हिकिड़ो कमु करिणो आहे। तुंहिंजो इहो कमु जेको आहे न, असांखे माराईंदो। तव्हां न मरंदव, हिन बाहि सां मां अकेलो खेॾंदुसि। ठीक आहे ना डॉक्टर साहब? तव्हांजो तारक? मां शिराज खान जी भेण सीरत आहियां। डॉक्टर साहब जल्दी कयो, हिननि जो इलाज कयो डॉक्टर साहब। थैंक यू डॉक्टर। आकाश, ही इंसान केतिरो बि सख़्तु हुजे, पर जॾहिं उहे घड़ियूं ईंदियूं आहिनि त मेण थी वेंदो आहे। यार, ही त करिश्मो थी वियो। सीरत सां हाणे मुंहिंजो को बि कॉम्पिटिशन न आहे। ईअं सम्झ ॼण त मां हारायो। सीरत तोखे त चवंदी हुयसि, सीरत तूं रॉन्ग आहीं। अन मां पंहिंजी अखियुनि में उहा लुड़क किथां आणियां जेकी ज़मीन ते किराए मां आकाश खे परचायां। सीरत परचाइबो हुनखे आहे जंहिंसां प्यार हूंदो आहे। माफ़ी चओ, माफ़ी। त आकाश मुंहिंजी बाबा जी सूरत में आहे। कीअं? उहो बि ईअं
अड़ियल माण्हुनि जे लाइ सभु कुझु लुटाए छॾींदो। आख़िर थियो छा आहे? को मसइलो थियो आहे छा जेके आकाश हल कयो आहे? हर कदम धोको ही धोको मिले तो जज्बात में, हर कदम धोको ही धोको मिले तो जज्बात में। सीरत छा महसूस थी? तो समूरी जिंदगी पंहिंजे ज़िद ऐं अना खे जीवन साथी बणायो हो। ॾिठई न सीरत, सितारों से आगे जहां और भी है। न मां ईअं छो कयो? सॼी ज़िंदगी मां पाणनि मथां पंधु कंदी रहियसि। इहो तूं सम्झ न। मां दौलत ऐं अना जे नशे में पंहिंजे पाण खे न संजाणे सघियसि ऐं हिकु अज़ीम इंसान खे मां सॼी ज़िंदगी सताईंदी रहियसि। सीरत तोखे त चवंदी हुयसि, सीरत तूं रॉन्ग आहीं। अना मां पंहिंजी अखियुनि में उहा लुड़क किथां आणियां जेकी ज़मीन ते किराए मां आकाश खे परचायां? सीरत परचाइबो हुनखे आहे जंहिंसां प्यारु हूंदो आहे। माफ़ी चओ, माफ़ी। हाणे माफ़ी न चवंदसि, हाणे मां आकाश खे परचाईंदसि। छो? हिकु झटके में आकाश सां मोहबत त न थी वई अथई? मूंखे अनम का बि ख़बर न आहे। अलाए मूंखे छा थी वियो आहे। वो मूंखां बाज़ी खटी पियो आहे न, मूंखे ख़बर बि न पई। सीरत जी ज़िंदगी जा लम्हा हूंदा आहिनि। तूं पंहिंजे शान ऐं शौक़त जे गुरूर ते नफ़रत जूं तलवारूं हलायूं आहिनि। अनम, मूंखे ज़िंदगी जे गुज़रियल वक़्त ते हाणे अहसास थियो आहे, हाणे ख़बर पई आहे त मर्द छा आहे। सीरत वधीक कुझु न ॻाल्हाए, तूं आकाश खां माफ़ी वठ। दिल तां बोझ हल्को थी वेंदई। किथां मां लफ़्ज़ आणियां? कहिड़ियूं अखियूं खणी मां आकाश खे परचायां? मुंहिंजो मरम मूंखे ई मारे थो। सीरत आकाश जो दरिया आहे, ईअं थींदो रहंदो आहे। डॉक्टर साहब, वकील जी ख़बर ॾियो। आकाश तव्हांजे मरीज़ जी हिकिड़ी किडनी आहे, हू बि डैमेज आहे, जंहिंजे इलाज ते घटि में घटि 10 लख रुपया ख़र्च। छा था चओ डॉक्टर साहब? 10 लख डॉक्टर साहब? डॉक्टर साहब, समूरो ख़र्च मां भरींदसि, तव्हां बसि हुनजो इलाज कयो। ॾे ख़बर आकाश किथे आहे ऐं हुनखे छा थियो? वहीदा, अॼु मूंखे अहसासु थियो त आकाश मुंहिंजी बाबा जी सूरत में आहे। कीअं? उहो बि ईअं अड़ियल माण्हुनि जे लाइ सभु कुझु लुटाए छॾींदो। आख़िर थियो छा आहे? को मसइलो थियो आहे छा जेके आकाश हल कयो आहे? हिकु फ़क़ीर हुयो जंहिं पंहिंजो गुर्दो खपाए बच्चनि खे पढ़ायो आहे। हुनजो ॿियो गुर्दो जंहिं ते असरु पियो आहे हू बेहोश थी वियो। ज़िंदगी बचाइण जे लाइ दाऊं करे रहियो। ऐं आकाश ॻोठ में झोल झले पिनियूं ऐं हितां बि लख रुपयो खणी वियो। दुनिया में अहिड़ा इंसान बि आहिनि जेके पंहिंजा गुर्दा विकिरो करे पंहिंजे बचनि खे पिया पढ़ाइनि। हीअ त वॾी दर्द कहाणी आहे हमद। पीउ मां खां वधीक कहिड़ो रिश्तो आहे वहीदा? पर जॾहिं पढ़ी पंहिंजे पेरनि ते बीहनि था, पोइ पीउ मां जी दिल आज़ारी कनि था, त तूं ई ॿुधाए वहीदा छा कैफ़ियत हूंदी वालदेन जी? पोइ उन्हनि पैसनि मां उनजो इलाज थी वेंदो? ॿियो बि हिकु अहिड़ो कमु थियो आहे
जंहिंजो त मां तसवर बि न पियो करे सघां। छा थियो आहे? 2 लख चंदे लाइ सीरत बि ॾिना आहे। हीअ त वॾी हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे। सीरत वॾी ज़िदी छोकिरी आहे। उहो ई था, इंसान बदिल बि देर नथी लॻे। सॼे ॻोठ वारा चवनि पिया त सीरत जी अखियुनि में लुड़क हुया ऐं पैसनि जे लाइ वठी बंगले ते भॻी। शुक्र अल्हम्दुलिल्लाह, आख़िर हू पंहिंजी औरतुनि वारे माॻनि ते मोटी आई। बस दुआ करो वई था त फ़क़ीर सिहताब थी वञे ऐं उन जे दिल जूं मुरादूं पूरी थी वञनि। रब कंदो फ़क़ीर खे कुझु कोन थींदो, पंहिंजे बच्चनि सां मिलंदो ऐं उन्हनि खे पढ़ाईंदो। अल्लाह कंदो वई था। यार दुनिया में ॾाढी तकलीफ़ आहे। शायदि ई को शख़्स अहिड़ो हुजे जेको बिना तकलीफ़ जे हुजे। हिन फ़क़ीर साईं खे ॾिस, लोड़ा बावड़ा हूंदा। आकाश, सॉरी, अॼु मूंखे अहसासु थियो आहे त जेकॾहिं हिन दुनिया में कुझु आहे उहो आहे इंसान ऐं इंसानियत सां प्यार, ॿियो कुझु बि न आहे। जेकॾहिं अञा बि का कसर रहिजी वई आहे न त पूरी कयो। पूरी कयो न, पूरी कर, ईअं चओ। हाणे मां कॾहिं बि छुड़वाग लफ़्ज़ इस्तेमालु न कंदुसि, छो त तव्हां रईस आहियो। मुंहिंजी न अॻु हैसियत हुई न हाणे। जेकी हैसियत तुंहिंजी हाणे आहे उहा मां रात जे अंधेरे सां बयानु कंदसि। पोइ बि चवंदा आहिनि त माफ़ी वठणु ज़रूरी आहे। मूं उन वक़्तु तव्हांखे माफ़ु करे छॾियो जॾहिं फ़क़ीर रड़ियूं कयूं ऐं मां पहुतुसि ऐं कैफ़ियत ॾिसी तव्हांजी अखियुनि में ॻोढ़ा हुया ऐं तव्हां वियो ऐं पैसा खणी वापसि आयो। वियो आयो ही सभु लफ़्ज़ ख़तमु कर आकाश। ख़ुश्क लफ़्ज़ ॻाल्हाइण जो बार मां नथो खणी सघां सीरत। आकाश, मूंखे तोसां घणो कुझु ॻाल्हाइणो आहे। आकाश, हिते त दुनिया घणो बदिलजी वई आहे। मूंखे का ख़बर न आहे यार, बस फ़क़ीर साईं ठीकु थी वियो। हर कदम धोको ही धोको मिले तो जज्बात में। हर कदम धोको ही धोको मिले तो जज्बात में। सायरा मुंहिंजी अमीअ जी भाणेजी आहे। मुंहिंजी अमी सायरा जी अमी वॾी भेण आहे। सायरा, तूं ही राज़ सां का छो लिकायो? छा तो असांखे ग़ैर सम्झो आहे? मां तो तव्हांखे ॿुधायां साईं, असल में सायरा पंहिंजी माउ यानी मुंहिंजी मासीअ खां कावड़ जी निकिती आहे। सीरत जे नज़रनि में मां तो लाइ मोहबत फील कई आहे। मथो न इहा ॻाल्हि न आहे, हुनखे कुदरत जी तरफ़ां अहसासु जाॻियो तॾहिं इहो कमु कयईं। तूं एतबार नथो करीं इहो बि मां सम्झां थो। सही त हाणे ॿुधाए मां छा कयां? फरज़ाना खे कीअं मां इहो राज़ ॿुधायां? सोचां थो हुन जो रद्द अमल कहिड़ो हूंदो। बसि साईं, जेको ॿी शादी खां पोइ मुड़ुस जो अशर हूंदो आहे न, उहो ई तोसां थींदो।